पंहिंजो पाण खे अक़लमंद सम्झणु ग़लति नाहे, पर ॿिनि खे बेवकूफ़ सम्झणु वॾी बेवकूफ़ी आहे। दुनिया उहो किताबु आहे जंहिंखे कोई पढ़े नथो सघे, ऐं ज़मानो उहो उस्तादु आहे जेको सभु कुझु सेखारे छॾे थो। क़दुरु उनखे चइबो आहे जेको कंहिं जी मौजूदगी में कयो वञे। जेको बाद में कयो वञे उहो क़दुरु न, पर पछतावो हूंदो आहे। खसी खाइण वारनि जो कॾहिं पेट नाहे भरिजंदो, ऐं विरहाई खाइण वारा कॾहिं बुखिया नाहे न रहंदा। ॿिनि खे तकण ऐं तोरण वारा माण्हू अक्सर पाण हल्का साबित थींदा आहिनि। सुठा इंसान मेणबती मिसल हूंदा आहिनि जेकी पाण जली ॿिनि लाइ रोशनी कंदा आहिनि। कंहिं बेवकूफ़ सां गॾु जीअण खां बहितर आहे कंहिं अक़लमंद जे भरिसां मरिजे। अगरि सच चवण जी ताक़त ऐं हिमत नथा रखो त पोइ कूड़ ते ताड़ियूं वॼाइण ऐं वाह वाह करणु छॾे ॾियो। जेको शख़्स अव्हां जी ख़ुशी में ख़ुशि न रहे उहो अव्हां जी मुश्किल में कमु नथो अची सघे। इंसान कामयाबी मां घटि ऐं ग़लतियुनि मां वधीक सिखे थो। जंहिं क़ौम मां तालीम ख़तमु थी वञे उहा क़ौम जल्द तबाह थी वञे थी। हर अमीर शख़्स कामयाबु नाहे हूंदो। अक्सर इंसान पंहिंजे बहितरीन किरदारनि जे करे बि कामयाबु सॾराइनि था। पंहिंजनि खे पंहिंजो ॾिसण लाइ मुश्किल वक़्तु बहितरीन ज़रियो आहे।